लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं सीनियर सहाफ़ी जनाब नसीर एजाज़ साहब सां जारी आहे। हा नसीर साहब, हाणे हिलाल पाकिस्तान नए दौर में अची वई, जनाब अली अहमद बरोई साहब अची वियो। हा, हाणे इन जॾहिं बरोई साहब अची वियो, शेख सुल्तान ट्रस्ट जो डिप्टी एडमिनिस्ट्रेटर थी, कटपर साहब वियो हलियो, त हिते एडिटर अञा को बि कोन रखियो। इंचार्ज तौरु हिकिड़ो मेमन साहब हूंदो हैदराबाद जो, उहो पहिरीं मैनेजर तौरु कमु कंदो, उन खे ई चयो त भई संभाल। पोइ मूंखे वरी उन्हनि हाशिम न न न हाशिम मेमन त शुरू में जेको शुरू वारो न हो, हे ॿियो ही मेमन साहब हैदराबाद जो, पोइ वरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हुयो। ठीकु आहे न, मूंखे हाणे पूरो नालो हींअर ज़हन ते कोन थो अचे, पर माण्हू भलो हुयो, मूंसां राब्तो कयनि त भई तूं वापसि अचु। माना मां आलम शाह जे करे जेको मां रिज़ाइन करे हलियो वियुसि, सिर्फ़ु महीनो हिकिड़ो गुज़रियो, महीने खां पोइ मां वरी वापसि अची वियुसि, वरी मां उहो ई न्यूज़ एडिटर तौरु। ठीकु आहे, इन विच में पंहिंजो मूंखे जेको ॿुधायमि त मूंखे इंफॉर्मेशन जो असिस्टेंट डायरेक्टर तौरु बि चयो वियो। हुकूमत हली वई, तॾहिं बि मूंखे नबी बख्श बलोच चयो, नबी बख्श खोसो बलोच, त अञा टाइम अथई, जेकॾहिं चाहीं त मां ऑर्डर कढी छॾियां। मूं चयो न, बसि हाणे मां नवीद कमर जे करे चयो पई ओके कई, हम ठीकु आहे, पर हाणे कोन ईंदुसि। पोइ मां न वियुसि, त हेॾां मूंखे वापसि घुरायो वियो ऐं मां जॉइन करे कमु शुरू करे छॾियो। थोरे वक़्त खां पोइ वरी अची वियो मदद अली सिंधी, हिलाल पाकिस्तान जो एडिटर थी करे। मदद अली त सिंध न्यूज़ में हो न, या न हे असल में ॾिसो न, सिंध न्यूज़ हैदराबाद उते त बिना पघार जे मिड़ी ईअं वंगारी तौर ते हलंदो न कमु सॼो। इन कोहिनूर सिनेमा जे भरिसां हिते जेको घोड़नि जो तंबेलो हूंदो, स्टैंड हूंदो, उते ई भरिसां हिकिड़ी बिल्डिंग हूंदी हुई, सिंगल फ्लोर जी, ग्राउंड फ्लोर ते, उते अंदरि इहो अख़बार। बहरहाल उन खां पोइ शायदि हिन कुझु कंहिं हलचल न ॿी का बख़्तावर जे नाले सां का हिकिड़ी अख़बार या की उहा उन में बि हुयो। बाक़ी हाणे एज़ अ राइटर त हू हुयो पुराणे ज़माने खां, जेको नावेल लिखण ऐं कहाणियूं सॼो। ठीकु आहे, त मुंहिंजी मदद अली सां माना उन 70s अर्ली 70s खां वठी दुआ सलाम हुई तारिक अशरफ वटि, ऐं उनजो घर बि उते वेझो ई हूंदो, खोखरपाड़ो जेको, त उहो अची वियो। त मां थोरो रिलैक्स थियुसि, भई हा हे पुराणी ॼाण सुञाण आहे पंहिंजी, तो मिड़ी हाणे सुठे नमूने सां वाक़फ़ियत ऐं पुराणी उथा वेठी माण्हू असां वटि अची वियो। हा, माना हाणे ॼण मूंखे सची ॻाल्हि थो ॿुधायां, मतिलबु टेंशन कोन हुयो त भई। ऐं मज़े वारी ॻाल्हि त वरी डॉक्टर अंगूठे छापो न हो। हा, भई राइटर त हुयो न, न राइटर भलो। हा, अच्छा, मज़े वारी ॻाल्हि त डॉक्टर बदर चंदा वरी फ़ोन कई त यार मदद अली सिंधी जी पारत हुजी। इहो माना हैदराबाद जी डाकखानो आहे, स्टाइल को इहो आहे त यार हैदराबाद जो डाकखानो आहे इहो। हा, बदर जी पंहिंजो यार आहे, ठीकु आहे, बदर बि दोस्त आहे। हा, सो अहिड़े नमूने सां मुंहिंजो यार असांजो पुराणो संगती आहे। बल्कि मुंहिंजो हिकिड़ो हूंदो हुयो माइट, त हे जॾहिं यूनिवर्सिटियुनि में हूंदा हुआ त उन दौर में उहो हिकिड़ी बैच जा हुया, त उन जे करे बि हिकिड़ी वेझड़ाइप हुई। पर पोइ हिन सां मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं थोरो अहिड़ी ॻाल्हि थी पई, नुमाइंदा असांजा हूंदा न, अख़बारी नुमाइंदा जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि जा, त उन्हनि खे कार्ड इशू कंदा हुआसीं असां, हर साल रिन्यू करे ॾींदा हुआसीं। त हिकिड़े भेरे हिकिड़ो नुमाइंदो आयो, त कार्ड रिन्यू करे ॾियो। मां वरी कार्ड ठाराए हिनखे एडिटर जी सही एडिटर साहब हा, मुंहिंजे यार हिनखे यार हिन खां पैसा वठि। कंहिं चयो? मदद अली सिंधी। मूं चयो आहे छा फ्री हुया, मुंहिंजो चयो आहे छा पैसा असां वटि इहा रिवायत ई कान्हे का बाबा, हिते हिलाल पाकिस्तान में इहा रिवायत कॾहिं बि कान रही आहे त नुमाइंदनि खां कार्ड जा पैसा वठिजनि। सो बहरहाल हुन को इंसिस्ट कोन कयो, पर हिकिड़ी ॻाल्हि हुन उन खां पोइ वरी इतफ़ाक़ अहिड़ो त जेको गवर्नमेंट जेका
हुई साथ ज़ारा असांजे फेवर में त हुई कान त उन्हनि जो प्लान उहो ई पुराणो त अख़बार खे कंहिं नमूने सां असां बंदि कयूं। उनजो पहिरियों जेको ॾाको उन्हनि इहो पहिरियों क़दम इहो खयों त वरी हिकिड़ी लिस्ट ठही ऐं 30-32 माण्हुनि जी, ठीकु आहे, वरी उन्हनि खे कढनि पिया। पोइ मूंखे ख़बर पई त मुंहिंजो नालो हुन में कोन हुयो, पर पछाड़ी में मुंहिंजो नालो आख़िरी मुंहिंजो बि शामिलु करायो वियो। हाणे चवनि था मदद अली करायो, कंहिं करायो ख़ुदा खे ख़बर, पर आख़िरी नालो पोइ उन में एड करायो वियो पछाड़ीअ में। ऐं इहा ॻाल्हि आहे, मां सम्झां थो 91 जी ॻाल्हि आहे, त 91 में ऐं जंहिं ॾींहं ते मां हितां निकितो आहियां तव्हांखे कढियनि, हा, अच्छा, ठीकु आहे, 32 ॼणा, हा। मां जॾहिं निकितो आहियां त मूंखे वरी अलाए ईअं ख़बर कीअं पइजी वई माण्हुनि खे, सरवाण अख़बार हैदराबाद मां निकिती पे, सचारवी, कैप्टन सचारवी साईं, उहो मुंहिंजे हिकिड़े भेणीअ खे वठी अचे घर पहुतो त असांजे लाइ कमु कर, ब्यूरो चीफ थी करे। मूं हाणे ज़ाहिर त जॾहिं हेॾां निकितुसि त मुंहिंजो भला ठीकु आहे, हा, मैदान ख़ाली न छॾिजे। पोइ ईअं लॻी सो ॾींहुं हेॾां प्लान इहो थियो, ख़बर पई त बाबा इन्हनि खे चवनि त हाणे बाक़ी जेके बचायो माण्हू तव्हांजा हेतिरा हे ड्यूज़ थियनि था, एरियर्स जेके GP फंड, बेनिवोलेंट फंड, फलाण अर्न लीव, इहे तव्हांखे ॾियूं था, सोनेरी स्कीम, हा, गोल्डन हैंडशेक, या त वठी तव्हां घर हलिया वञो, या अख़बार खे जारी रखणु चाहियो त भई तव्हांखे हिकिड़ो स्लोगन मिली वेंदो त दुनिया जी पौरियतनि जी पहिरीं अख़बार, चई हे उन में ख़ुशि थी विया। हाणे इन विच में अख़बार में को बि सहाफ़ी कोन बचियो सही नमूने सां, हिकिड़ो अलबश खेड़ो ऐं हिकिड़ो इक़बाल दल वरी एडिटर थी वियो, ठीकु आहे। उन्हनि खे चवंदा हाणे हितां टपड़ खणो शेख सुल्तान ट्रस्ट बिल्डिंग मां, वापसि तव्हां ओॾे ई हलिया वञो, ठीकु आहे। अच्छा, हे हलिया विया, ख़ुशि थी, मां पंहिंजे मुंहं सां, हो पंहिंजे मुंहं सां, पर हिकिड़े ॾींहुं वरी ख़बर पई अलवश खेड़ो अचे पहुतो प्रेस क्लब में त तूं हल एडिटर थी। इक़बाल दल चयो आहे त मां हटण लाइ तयारु आहियां, अख़बार असांखां कान थी हले, माण्हू बिजली थी बंदि थिए त बि नारा था हणनि त नसीर एजाज़ खे घुरायो, कुझु बि नथो थिए। मूं चयो जंहिं महिल मूंखे कढनि पे उन महिल कंहिंखे ख़्यालु कोन आयो त हे माण्हू जेको बिजली हलंदी हूंदी न, सम्झे। अॻे बि मां इन करे नौकिरी विञाई, 8 महीना मां ॿाहिरि रहियुसि ऐं उहो बेरोज़गारी जो दौरु मूं गुज़ारियो, कीअं गुज़ारियो हूंदो, उन वक़्तु बि माण्हुनि ख़ामोशियूं हुयूं ख़ुशी में त असांजी नौकिरी बची वई। हाणे सो मूं फ़ैसिलो कयो आहे त वरी मां हिलाल पाकिस्तान में कोन ईंदुसि, तंहिं करे जवाबु ॾिनमि हुनखे, ठीकु आहे। ऐं पोइ उहा अख़बार तव्हां सवेर चयो त भई उहा अञा बि हले पई थी, उहा हले पई थी, कीअं थी हले उहा अख़बार, बसि ईअं ई आहे बड़ी। हाणे मदद अली वियो, ठीकु आहे न, घणो वक़्तु रहियो, बसि 91 खां पोइ जाम सादिक अची वियो मथां जॾहिं, त वरी पोइ उन सां गॾु घणो करे हिते CM हाउस में नज़र ईंदो हो, पोइ शायदि उते को कहिड़ो उहिदो हुओ छा हुओसि अलाए ख़ुदा खे ख़बर ऐं हुनखे ख़बर, जेको प्रेस सेक्रेटरी थियो, प्रेस सेक्रेटरी बि थियो, पर पोइ उन खां, हा, उहो। ऐं मज़े वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मूंसां जेको संगत हुजण जे बावजूदि मूंसां जेको हिन कयो, अॼु बि संगती आहियूं, मिलंदा आहियूं अॼु बि, माना सरवाण अख़बार में हूंदे मूं हिकिड़ी ख़बर उन्हनि खे मोकिली, जाम सादिक बीमार हो, तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो, ऐं लंडन वियो हुयो चेकअप जे लाइ, मोटियो, उन खां पोइ हिनखे वरी वञिणो हुयो, पर हिन सीक्रेट रखी ॻाल्हि, छो त तमामु सीरियस क़िस्म जी हिनजी बीमारी हुई। ऐं CM हाउस जी हिकिड़ी गाॾी हुई, उन में जेको वायरलेस
सेट लॻल हूंदो आहे, रेडियो सेट, रेडियो सेट, उन ते हिकिड़ो मैसेज पियो हलियो वाकी टाकी ते त जाम साहब जे लाइ उहो रिज़र्वेशन PI जी फलाणी फ्लाइट में थी चुकी आहे, फलाणी तारीख़ जी कंफर्म थी वई आहे। उहो मां ॿुधी वरितो। तव्हां हुन गाॾी में हो या भरिसां बीठा? गाॾी में मुंहिंजा ॿार हुया। अच्छा, छाकाणि जो मुंहिंजो हिकिड़ो माइट CM हाउस में नौकिरी में हो, उनखे जेका गाॾी मिलियल हुई उन में हू हिते सदर में शॉपिंग करणु आया त घुमण विया। हा, त उनजी जेका घरवारी सां मुंहिंजी वाइफ जी मासी हुई, त मुंहिंजी वाइफ चयो त हीअं मैसेज पियो हलियो, इहो असल में ख़बर मुंहिंजे मूंखे यादि आहे त उहा मूं ईअं कोन हलाई को ॿुधणु शर्त त को मूं चयो त ख़बर जेसिताईं मुंहिंजो उसूल आहे भई वेरीफाई कयां ऐं इन्वेस्टिगेट कयां, इन डिग आउट कयां वधीक तफ़सील कंफर्म करे तंहिंखां पोइ बाक़ाइदा PI में मां जेके मुंहिंजा सोर्सिस उतां कंफर्म कयनि, ॿियनि हंधा कंफर्म करे ऐं पकी ख़बर करे मां उन्हनि ॾे मोकिली त उन्हनि 8 कॉलम जी लीड कई। गुलाम सेन सचारवी रोकी न न पोइ छा थियो जो सरवाण अख़बार नई नई हुई, उनखे केरु खंघे कोन पियो, हैदराबाद जी अख़बार, उन ख़बर तां वरी जसारत ताईं ॿियनि अख़बारनि उर्दू लिफ्ट कई ख़बर। उहा जॾहिं उर्दू में छपी त साईं वॾी ॻाल्हि थी वई, जंग जी बाहि थी वई। ठीकु आहे। जंहिं ॾींहं ते उर्दू अख़बारनि में छपी आहे उन ॾींहं ते जाम सादिक जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई CM हाउस में। उते के साहब ही उन खां पुछो त भाई जाम साहब आप जा रहे हैं दोबारा लंदन? तो उन्होंने चो नहीं, किसने कहा? कौन कहता है मैं नहीं जा रहा? उन्होंने चो नहीं जा रहा, आप जा रहे हैं, अखबारों में छपी है, सरवाण अखबार ने रिपोर्ट की है और उससे फिर उर्दू अखबारों ने रिपोर्ट किया है। तो इन यार हिरे होरे पुठियां मदद ली उनखे खुसफुस कई त साईं उहो नसीर जा ख़बर हलाई। साईं अच्छा उहो SSP ॾिसी वठो नसीर जाद खे, त हुनजो स्टाइल जाम जो इहो हूंदो न, ॾिसी वठो पर त कयोसीं हिसाबु। पोइ मां उन महिल घर ते हुजां त लैंडलाइन ते साईं फ़ोन आई हैदराबाद मां, सरवाण अख़बार मां, त बाबा होशियारु थी ऐं घर छॾे को भॼी वञे, छो त पुलिस हिते पिदी ॻोल्हे तोखे। हुननि सम्झो आहे त सरवाण में छपी आहे ख़बर त को शायदि हैदराबाद में आहे नसीर आज़ाद, सो हितां हे ऑफिस सरवाण जी ऑफिस वटां थी हितां हे पुलिस मोटी वई आहे, सो हाणे तुंहिंजी ॻोल्हा में हूंदी। त मां त गुम थी वियुसि फ़िलहालु हफ़्तो खनि। त नसीर मेमण जेको असांजो दानेश्वर आहे, उन चयो त उन्हनि ॾींहंनि में मां उते पार्ट टाइम अची कमु कंदो हुउसि सब एडिटर तौरु सरवाण अख़बार में। नसीर उन में कमु कंदो हो न? नसीर, हा हा, तॾहिं नसीर सारंग तौरु हूंदो, नसीर सारंग। ठीकु आहे। अॼु बि हो टहक ॾेई ॿुधाईंदो आहे त साईं तव्हांजे करे मां पियो खंभिजी वञा, मूंखे खणी पिया वञनि, पर पोइ चयो मां बाबा मां नसीर सारंग आहियां, नसीर जा मां को। सो इहो जेको अहिड़े नमूने सां मदद अली जे इन हिकिड़ी ॻाल्हि जेका साईं नसीर जा यकदमि हुआ। त बहरहाल उहो वक़्तु वक़्त जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ बि असां मिलंदा रहिया आहियूं, कचहरियूं कयूं हुयूं, हिते हूंदो कल्चर डिपार्टमेंट में इहो पब्लिशिंग वारी साइड ते, तॾहिं बि वज़ीर इहो जेको केयरटेकर मिनिस्टर थियो उन खां पोइ मुलाक़ात कोन थी आहे। उते त अञा आयो बि घटि आहे। हा, हाणे हिलाल पाकिस्तान पोरितनि जी पहिरीं अख़बार थी वई, उनजो पोइ छा थियो? असां पोइ ईअं थियो छॾे ॾिनी? मां त छॾे वरी न वियो? मां वरी न वियुसि। पोइ मां इन विच में हिकिड़ो, अच्छा हीअ जेके ठटे जा शिराज़ी आहिनि, हा, इन्हनि में त वरिती न? इहो मां ॿुधायांव थो तव्हांखे। त माना असां हिलाल पाकिस्तान जो चैप्टर पूरो कयो, पोइ वरी ॿियनि मामलनि ते। त हाणे हितां त मां निकितुसि, पर पोइ मुंहिंजो वरी ॿियो दौरु हिकिड़ो हुयो, उन में बरसाति अख़बार में बि रहियुसि, त उहो वरी अलॻि, बरसाति जो धार, उहा तारीख़ अलॻि आहे।
हिलाल पूरी कयो, वरी उन खे छॾण खां पोइ मां वरी हिलाल पूरी कयो। हा मां ॿुधायां थो न त हिकिड़ो दौरु जेको फिरीगिरी अहिड़ो आयो जो हिन में सन 2000 में मां पाकिस्तान प्रेस इंटरनेशनल न्यूज़ एजेंसी उहा जॉइन कई, PPI, ठीकु आहे। हाणे उते मां पहिरें ब्यूरो चीफ हुउसि थोरो वक़्तु, वरी एडिटर थी वियुसि। त मां जॾहिं उते हुयुसि त हिकिड़े ॾींहुं ॾिसां त 2 कारकुन हिलाल पाकिस्तान अख़बार जा उहे अचे पहुता मूं वटि। भई हिकिड़ो सब एडिटर हूंदो हुओ लाड़काणे जो को, ऐं ॿियो कंपोज़िटर हूंदो हुओ। साईं तव्हां सां आया आहियूं वॾी उमेदुनि सां। मूं चयो ॿुधायो, अचो वेहो वेहो। हिलाल पाकिस्तान अचो, तव्हां जॉइन कयो एडिटर तौरु। इक़बाल दल खे असां हटायूं था, तव्हां अचो एडिटर। मूं चयो ॻाल्हि आहे, इहा 2000 जी ॻाल्हि आहे, सन 2000 जी। मूं चयो भई मां त हिते तव्हांखे ख़बर आहे न PPI में अची चुको आहियां ऐं अहम ज़िम्मेदारी, अहम उहिदे ते आहियां मां। सॼो पाकिस्तान जूं ज़िम्मेदारियूं मुंहिंजे मथां आहिनि, माना सॼो नेटवर्क असांजो पाकिस्तान में जेको आहे सॼो। हितां छॾे मां तव्हांजे हिलाल पाकिस्तान में, हिलाल पाकिस्तान उन वक़्तु चयोमांनि मुंहिंजो सची ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो मोल घोड़ो आहे, उन खे जान विझण जे लाइ तव्हां मूंखे त चओ त अचां। पर तव्हां हे जो मां छॾे अचां हितां त तव्हां मूंखे पैकेज कहिड़ो था ऑफर कयो। भई ज़ारा मुंहिंजो पेट आहे, मुंहिंजा ॿार बचा आहिनि, मूंखे ज़िंदा रहणो आहे, हितां खां बहितर बि त हुजे, हितां खां बहितर उहो पैकेज त ऑफर कयो न मूंखे, त पोइ मां सोचां। बाक़ी ईअं त मां कोन ईंदुसि न, बल्कि जेकॾहिं सुठो पैकेज बि ॾींदो तॾहिं बि हक़ीक़त थो ॿुधायां त मुंहिंजी दिलि कान थी चए अचण ते। पोइ विया हलिया, पोइ ख़बर पई त वरी दस्तगीर भट्टी खे उन्हनि आंदो एडिटर करे। पर वकोल उन्हनि जे त जेको पहिरें उहो सोब नूर चट थी वियो, को फ़र्क़ु कोन पियो। पोइ उहा अख़बार जेका हिननि विकिरो कई आहे, ठटे जे शिराज़नि खे ॿियो हिकिड़ो दीवान हुयो, उन्हनि खे उहे पार्टनर थी करे उन्हनि ख़रीद कई। ऐं हाणे हिन वक़्तु को दीवान ई आहे जेको उनजो, ऐं ठटे जो हिकिड़ो मेमण असांजो कंहिं ज़माने में नुमाइंदो हूंदो हो, नवाज़ मेमण, उहो बि शायदि हिननि सां आहे। ईअं हले पई थी अख़बार। इहा आहे हिलाल पाकिस्तान जो हिकिड़ो दौरु। कॾहिं खां शुरू थी? सही ॾिसो न, हीअ पाकिस्तान खां अॻु जी अख़बार आहे। ऐं मूंखे जेसिताईं मालूम आहे त कराची मां शुरू थी, पाकिस्तान खां अॻु। न अवल हैदराबाद मां बि थी आहे। न ॿुधो न, हा, पोइ वरी वन यूनिट हिननि पोइ वरी हैदराबाद मां हलंदी रही। ऐं जंहिं पंहिंजो शेख साहिबु हिकिड़ो केरु हुयो हैदराबाद जो, नालो हींअर ज़हन में कोन थो अचे, उन पोइ वरी पंहिंजी अख़बार शुरू कई हुई, उहो हिनजो एडिटर थी रहियो। आफ़ताब अख़बार जो जेको सेनेटर अली मोहम्मद शेख, ठीकु आहे न, भलो माण्हू भलो हुयो, उन सां मुंहिंजी ॾाढी सुठियूं कचहरियूं थींदियूं, हिते ईंदो हो। हा, रज माण्हू ॾाढो बिल्कुलु। त उहो एडिटर हूंदो हो। ऐं हिन जा जेके मालिकान हुया, ही असांजो हैदराबाद जो ई हिकिड़ो असांजो दोस्त हो, उन्हनि जा वॾा उहे हिन जा मालिकान हूंदा हुआ। पर उन्हनि खां पोइ भुट्टे साहिबु ख़रीद कई पीपल्स पार्टी जे लाइ। ऐं पोइ भुट्टे साहिब जो ख़्यालु हो त हिनखे असां जदीद नमूने सां करे ॾेखारी। हा, सिराज साहिब जे करे, सिराज साहिब जे करे। पोइ इहो 72 खां 72 मई 72 खां हिते कराची मां इहा अख़बार निकिती। सिराज साहिब, अमर जलील, रशीद भट्टी, ॾिसो न, उहे त थिया अल्ताफ़ कॉलम राइटर, ठीकु आहे न। पर हुन जा मैगज़ीन, हुन जूं अख़बारूं, ॾिसो गेट हिकिड़ी तहरीक हुई ॼण हिलाल पाकिस्तान, बावजूदि इन जे त पार्टी जी अख़बार हुई, पर हिकिड़ी तहरीक हुई, ॿारनि में सुजाॻी
ॿारनि जो गुलनि जहिड़ा ॿारड़ा असां हुन जा मैगज़ीन मेंबर थिया आहियूं। ठीकु आहे, गुलनि जहिड़ा ॿारड़ा, हे गफ़रान जेको आकलाणी। आकलाणी, इहो सुभान मेमण जो भाउ। हा हा हाणे त मां मिलियोमांसि त मां सुञाणा ई कोन पियो त हे छा थी वियो, हिकिड़ो ॿारु असांजे साम्हूं हूंदो हो। हा। हा ठीकु आहे, त उहो वरी औरतुनि जो पेज जेको सुगड़नि सथ, ठीकु आहे, अदीब फहमीदा वारा, त हिकिड़ी तहरीक हुई ऐं उन में वॾा वॾा अदीब भई तव्हां हिकिड़ी रुॻो इन ॻाल्हि खे तव्हां ॾिसो त मर्कज़ हुयो हिलाल पाकिस्तान जी ऑफिस, सिंध जे कंहिं बि इलाइक़े मंझां को बि अदीब शाइर उहो जेकर कराची ईंदो हो, जेकॾहिं हिलाल पाकिस्तान ऑफिस में न आयो त सम्झंदो त ॼण को आयुसि ई कोन कराची। यानी हिकिड़ी अजीब छिक हुननि खे हूंदी। पोइ मां त इन शायदि आहियां न, अखियुनि ॾिठो शायदि आहियां, उहे माण्हू ईंदा हुआ, वेंदा हुआ, ॿ चारि घड़ियूं वेंदा हुआ, चांहि जो कोप पीअंदा हुआ, वरी वेंदा हुआ। सॼो मर्कज़ हुयो। त इहो जेको किरदारु हिन अख़बार जो हुयो तमामु वॾो। ऐं भुट्टे साहिब जी हिकिड़ी चङाई इहा हुई, हिकिड़ो त पहिरियों वेज बोर्ड अवार्ड पहिरियों ज़िक्र करे चुका आहियूं। हा, चारि बोनस कंहिं अख़बार ॾिना। नसीर दान कयो न, हा दान वारनि ॾिसो न, उहा त हिकिड़ी न, पर ॿियनि न कयो। ॿियो अॼु ताईं तारीख़ में कंहिं बि सिंधी अख़बार वेज बोर्ड अवार्ड ते अमल कोन कयो सवाइ हिलाल जे। सवाइ हिलाल पाकिस्तान जे। उर्दू अख़बारूं बि चंद हुयूं जिन अमल कयो हो पहिरें, पर पोइ जनरल ज़िया जे दौर खां वठी सिलसिलो जो बंदि थियो त पोइ अॼु ताईं इहे कोर्टुनि में पिया था हलनि मामला वेज बोर्ड अवार्ड जे हवाले सां। किथे अमल थिए थो? कंहिं बि कोन कयो। सॼो हिकिड़ो सोनेरी दौरु हुयो, मेडिकल फैसिलिटी, ग्रेचुइटी, अर्न लीव एनकेशमेंट, त साईं पेंशन जेका अञा उहो रिटायरमेंट, पर ॾिसो जिन बि मौक़नि ते, मिसाल तौरु मां पंहिंजो मिसाल थो ॾियां त जॾहिं मूंखे टर्मिनेट कयो वियो पहिरियों दफ़ो, त मूंखे जेके पैसा मिलिया GP फंड ऐं इहे गॾिजी सॼी लीव एनकेशमेंट के 30-40 हज़ार रुपया मूंखे मिलिया, जो 8 महीना मूं जेको गुज़ारो कयो त टेक हुई न साईं। अहिड़ी तरह सां वरी जॾहिं ॿियो दफ़ो निकितुसि तॾहिं बि मूंखे ईअं ई मिलिया पैसा। त इहो फ़ाइदो हुयो जेको सहाफ़ियुनि खे भुट्टे साहिब जे उन कानून तहत मिलियो। ऐं अमल करण वारो सिराज साहिबु हुयो, या हिकिड़ी उन इदारो ठाहिण जी कोशिशि कई, इंस्टीट्यूशन उन ठाही जेका अॼु ताईं वरी ॿी को बि इदारो अहिड़ो कोन थियो, ऐं जेको ठहियो त उनखे बि तबाह कयो। नाज़रीन, हिलाल पाकिस्तान जी कहाणी पूरी थी। हिलाल पाकिस्तान ठहिण खां अवल हलियो, पाकिस्तान ठहिण खां पोइ, ऐं ख़ासि करे 1971 में जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उनखे पंहिंजे हथनि ऐं अखियुनि सां ताते जनाब सिराज लख मेमण साहिब जे हवाले कई। सिराज लख मेमण साहिबु बकुल नसीर एजाज़ जे त हिलाल पोइ हिकिड़ी तहरीक हुई जेका ॿारनि जे लाइ, जेका औरतुनि जे लाइ, जेका आम माण्हुनि जे लाइ, जेका साञा वधनि जे लाइ। ऐं हिलाल जो दफ़्तरु उहो वरी कराची में सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो मर्कज़ हो। माण्हू हिलाल जे दफ़्तरु न आयो, ॼण त कराची न आयो। उहा हिलाल पाकिस्तान अदीबनि खे लिखंदे, अदीबनि खे मशहूरु कंदे ऐं अॻिते वधंदी। कई एडिटर तबाह कंदी, कई एडिटर उजारींदी, कई एडिटरनि खे सींगारींदी, कई एडिटरनि खे ॿियनि जाइनि जा मौक़ा ॾींदे, कई एडिटरनि खे निर्वार ऐं वाक़फ़ो थींदे ॾेखारींदे जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हिलाल पाकिस्तान वञी भोई पेठी सिकंदे खे सजणे। हिकु वक़्फ़े खां पोइ वरी जनाब नसीर एजाज़ सां ॻाल्हाए।